नमस्कार दोस्तों, हुआ त कला या आर्ट खे डिफाइन करण जी घणनि ही विद्वाननि द्वारा कोशिश कई वई आहे, पर कला अखर जी कॉम्प्रिहेंसिवनेस जे करे कला जी का भी डेफिनेशन कॾहिं भी कला खे कंप्लीटली डिफाइन कोन करे सघी आहे। कला जी हर डेफिनेशन हमेशा एक कॉन्ट्रोवर्शियल इशू ही रही आहे। इन जनरल कला यानी कम्युनिकेटिव या एस्थेटिक पर्पस जे लाए कई वई को एक्टिविटी या डेवलप कयो वियो को अहिड़ो प्रोडक्ट जंहिंसां एक्सप्रेस थींदा आहिनि असांजा इमोशंस ऐं असांजी आइडियाज़। बेसिकली क्रिएटिव आर्ट ऐं फाइन आर्ट कला जा मुख्य प्रकार लेखिया विया आहिनि, पर अॼु जे हिन मॉडर्न एरा में कला सिर्फ पेंटिंग, डांसिंग, सिंगिंग, पोइट्री, राइटिंग या आर्किटेक्चर ताईं मर्यादित कोन रही आहे। कला जी मॉडर्न डेफिनेशन जे हिसाब सां फोटोग्राफी भी कला आहे, कुकिंग भी हिक कला आहे, फिल्म ऐं सिनेमेटोग्राफी भी कला आहे ऐं नॉनदलेस ज्वेलरी डिजाइनिंग भी हिक कला आहे। नमस्कार दोस्तों, मां पूजा वज़ीराणी तव्हां सभिनीनि जो GTPL जी सिंधी टीवीअ जे हिन एंडेवियर कला ऐं कलाकार सीज़न 2 जे अॼु जे हिन एपिसोड में तहे दिल सां स्वागत थी कयां। दोस्तों, ज्वेलरी या गहना अहिड़ा ऑब्जेक्ट्स आहिनि जंहिंजो उपयोग पाण खे डेकोरेट करण जे लाइ थींदो रहियो आहे। प्री हिस्टोरिक एज खां वठी अॼु ताईं इंसाननि में ज्वेलरीअ जो क्रेज़ बरक़रार रहियो आहे ऐं छो न हुजे, ही मान्यता भी त आहे त आभूषणनि सां इंसान पाण खे वधीक एक्सप्रेसिव ऐं वधीक ग्रेसफुल समझंदो आहे। ज्वेलरीअ सां इंसान जी सेल्फ एस्टीम वधंदी आहे ऐं न सिर्फ एतिरो, एवरीबडी वांट्स टू लुक ब्यूटीफुल लाइक अ रेयर डायमंड। दोस्तों, अॼु जे असांजे हिन एपिसोड जो मक़सद आहे तव्हांखे अहिड़े हिकु कलाकार, अहिड़ी हिकु शख्सियत सां मिलाइण जो जंहिं बे आकार मेटल्स खे आकार ॾियण में महारत हासिल कई आहे ऐं गोल्ड या चऊं सोन जंहिंजी फेवरेट मेटल आहे। अहिड़ा दी वेरी फेमस सिंधी ज्वेलरी डिजाइनर सर श्री राजेश लालचंदानी जी अॼु सां गॾु असांजे स्टूडियो में मौजूद आहिनि। सर, तव्हांजो कला ऐं कलाकार जे मंच ते हार्दिक स्वागत आहे। ज्वेलरी डिजाइनिंग मिठी मुर्क ऐं शांत स्वभाव वारे अॼु जे असांजे हिन महिमान श्री राजेश लालचंदानी जी जो पैशन कम प्रोफेशन आहे। पंहिंजे डेडिकेशन सां हुननि बतौर हिकु वेरी फेमस ज्वेलरी डिजाइनर सिंधी कम्युनिटीअ में घणी नामना हासिल कई आहे। अचो त मुखातिब थियूं ऐं ॿुधूं हुननि खां ई हुननि जी सक्सेस जा कुझु यादगार इंस्टेंसेस। सर, सभिनीनि खां पहिरियों मां तव्हां खां ई सवाल कंदसि त हाउ डिड ज्वेलरी कम इनटू एग्जिस्टेंस? एक्चुअली ज्वेलरी आदि जुगात खां जॾहिं खां माण्हू जंगलनि में रहंदा हुआ तॾहिं खां वठी ज्वेलरी पाईंदा आया आहिनि। जीअं पथरनि में समुंडे अंदरां सिपूं निकिरंदियूं आहिनि, उन्हनि मां मोती निकिरंदा आहिनि, धीरे धीरे उहे ज्वेलरीअ जो रूप धारण करणु लॻा। माण्हू पंहिंजे जशननि में, लाॾनि में, सिंगिंग में हुननि खे पाइणु शुरू कयूं पंहिंजे शोभा वधाइण जे लाइ। अहिड़े नमूने ज्वेलरी अॼु ॾींहं ताईं जीअं वक़्त सां चेंज थींदी आई आहे ऐं माण्हू ज्वेलरीअ जो नओं नओं रूप ॾिसंदा आया आहिनि। सर, कला या त वारसे में मिलंदी आहे या पंहिंजे इंट्रेस्ट सां डेवलप कई वेंदी आहे, त तव्हां हिन कला खे कीअं अडेप्ट कयो? वैसे मूंखे बि वारसे में ई मिलियल आहे। असांजा वॾा सिंध खां वठी जॾहिं अखंड हिंदुस्तान हुयो तॾहिं हुते सोनार को कमु ई कंदा। असांजा दादाजी श्री वलरमल जी, हुन खां पोइ असांजा चाचा गुलाब राय जी हिते अहमदाबाद में अची जॾहिं हिते अहमदाबाद में आया त हिते सोनार को कमु ई कंदा हुया। हुन खां पोइ मां 1986-87 खां वठी हिते अची जॉइन कयो, डिज़ाइनिंग जो कोर्स सिखियो, नक्शे जो कमु सिखियो, अहिड़े नमूने हिन कला सां जुड़िजी वियुमि। ओके, त तव्हांखे ही कला वारसे में मिली आहे, पर छा तव्हां भी हिन कला में इंटरेस्टेड हुयो? ऑफकोर्स हीअ कला मूंखे वारसे में ई मिली आहे जी, पर हिन कला में मूंखे इंटरेस्ट त हुयो, पर पहिरियों मां पढ़ाईअ जे टाइम ते हिकु देश जी शेवा करणु चाहींदो हुउमि, आर्मी ऑफिसर ठहणु चाहींदो हुउमि ऐं कुझु हिन तरह सां देश शेवा जी मूड हुई जी, पर एक्सीडेंटली कुझु एक्सपेरिमेंट्स थिया जंहिंजे करे मूंखे हिन फील्ड में अचिणो पियो। ओके सर, व्हाट इज एक्चुअली ज्वेलरी डिजाइनिंग? छा ज्वेलरी जे बिजनेस में इन्वॉल्व्ड हर को कारीगर ज्वेलरी डिजाइनिंग करे तो सके या कुछ एक्सपर्टाइज जी जरूरत आहे? ज्वेलरी डिजाइनिंग एक स्पेशल कोर्स है, ओके, जेको प्रोफेशनली सिखण खपे। जी,
जंहिंखे डिज़ाइनिंग में शौक़ु हुजे, हा जीअं मूंखे नंढे हूंदे खां ई वठी ज्वेलरीअ जो शौक़ु हुयो, ओके उन पुठियां मुंहिंजे पप्पा जो हथु हुयो, या मुंहिंजा फादर सेखारींदा हुआ, जी। प्रोत्साहित कंदा हुआ, इनाम ॾींदा हुआ, जी त मां धीरे धीरे उन फील्ड में नंढे हूंदे खां ई बिज त पोखियल हो। ओके पर पोइ मां हितां खां कमु सिखण लाइ वियुमि जिते मुंहिंजे जीजाजीअ मूंखे सेखारियो, जी डिज़ाइनिंग सिखियुमि प्रोफेशनली ओके ऐं नक्शे जो कमु सिखियुमि। ओके ऐं ज्वेलरी डिज़ाइनिंग हिकु अलॻि फील्ड आहे, हा बिल्कुलु उनजे लाइ माण्हू खे प्रॉपर तयारु थियणो पवंदो आहे, कोई बि न सिखी सघंदो आहे, ओके पैशन खपे। जी ज्वेलरी डिज़ाइनिंग हिकु ग्राहक खे सम्झण जो तरीक़ो आहे, भई ग्राहक जी जेका 100% सोच खे असां डेवलप करे सघूं, हा एतिरी असां में क़ाबिलियत उहा डिज़ाइनिंग जे Okay. थ्रू ई सिखी सघंदा आहियूं। ओके उहा मां सिखियुमि, Okay. 3 सालनि ताईं उन कोर्स खे सिखियुमि। अच्छा बिल्कुलु, ऐं कोई बि हिन फील्ड में अची सघंदो आहे, हुनजे लाइ हा। पैशन खपे पैशन खपे ऐं प्रैक्टिस करणी पए। ओके ओके सर तव्हांजी फेवरेट मेटल शायदि गोल्ड आहे, पर मां तव्हां खां ही ॼाणणु चाहींदसि त अॼुकल्ह मार्केट में गोल्ड जा ॿिया कहिड़ा वेरिएशन्स अवेलेबल आहिनि? गोल्ड त गोल्ड ई आहे, जी उहो त पहिरियों ई फेमस आहे। जी जी अॼुकल्ह हुन में मल्टी कलर्स था हलनि पिया, जीअं गोल्ड प्लेटिंग मथां वाइट प्लेटिंग थींदी आहे, रोज़ गोल्ड प्लेटिंग थींदी आहे, ओके या वाइट मेटल बि था प्रेफर कनि कस्टमर्स। जी उन्हनि जी टेस्ट वाइज़ असां डिज़ाइनिंग कंदा आहियूं, हा। जेतिरी उन्हनि जी चॉइस हूंदी आहे, वाइट गोल्ड खपे, या। रोज़ गोल्ड खपे, या वॉट एवर दे वांट, हा हा जीअं उन्हनि जी चॉइस हूंदी आहे एक्ज़ैक्टली असां जी। उन नमूने उनखे डिज़ाइन कंदा आहियूं ओके ऐं उनखे कंप्लीट कंदा आहियूं ओड़े नमूने। जी तव्हांजो फेवरेट गोल्ड जो वेरिएशन कहिड़ो आहे? असांजो जेका कस्टमर जी कस्टमाइज़ ज्वेलरी हूंदी आहे जी न, जी त जहिड़ो कस्टमर जी चॉइस असां उन वाइज़ ई हा। ठाहींदा आहियूं। ओके बट अॼुकल्ह रोज़ गोल्ड, हा वाइट गोल्ड ओके इहे वधीक प्रेफर, यंगस्टर्स मोस्टली जी। यंगस्टर्स गर्ल्स जेके पाइनि थियूं, हा उन्हनि खे मॉडर्न ज्वेलरी खपे, रोज़ गोल्ड में वाइट गोल्ड में उनजो इफेक्ट ट्रिबल थो थी वञे, या, वधीक ओके। सुठो थो लॻे। ओके सर हिकु डिज़ाइनर जे लाइ क्रिएटिव आइडियाज़ तमामु ज़रूरी हूंदा आहिनि डिज़ाइन करण जे लाइ, त तव्हांखे कीअं मिलंदा आहिनि ही क्रिएटिव आइडियाज़, या चवां त तव्हांखे छा इंस्पायर कंदो आहे डिज़ाइनिंग जे लाइ? नेचर, नेचर घुमंदे फिरंदे नेचर सां जुड़ियल आहियूं, हा नेचर मां जाम कुझु सिखण लाइ मिलंदो आहे ऐं हर कंहिंजे लाइ इंस्पिरेशन नेचर मां ई मिलंदी आहे। जी पर हुन सां गॾु गॾु बदिलजंदड़ वक़्तु, सोशल मीडिया, हा ईंदड़ वेंदड़ असांजे आसपास में जेको एटमॉस्फेयर आहे उन मां बि असांखे इंस्पिरेशन मिलंदियूं आहिनि, ओके प्लस कस्टमर्स जी चॉइस। हा असां मेन कस्टमर जी चॉइस खे ई कस्टमाइज़ कंदा आहियूं, Okay. उनखे ई डिज़ाइन कंदा आहियूं, ओके उनखे संतोष थियो माना असांखे संतोष। बिल्कुलु या। सर तव्हांजो फेवरेट प्रोडक्ट त गोल्ड आहे, पर तव्हांजी फेवरेट आइटम कहिड़ी आहे जंहिंखे डिज़ाइन करण में तव्हांखे सभिनीनि खां वधीक ख़ुशी महसूस थींदी आहे या सुकून ऐं आनंद मिलंदो आहे? फेवरेट आइटम हा चवणु ॾाढो ॾुखियो आहे, या कस्टमर जी फेवरेट आइटम असांजी फेवरेट आइटम, आइटम या पर अॼुकल्ह जे टाइम में बजट वाइज़ हा जेका ग्राहक जी बजट आहे उन हर बजट में जी प्रॉपर डिज़ाइनिंग करे ठाहे ॾियणु, जी माना मिनिमम में मिनिमम बजट हुजे त गिफ्टेड ज्वेलरी में या कंहिंमें बि कस्टमर्स मोस्टली पेंडल्स वधीक डिमांड था कनि पिया, अच्छा। ऐं असांखे उहो डिज़ाइन करण में बि ॾाढो मज़ो थो अचे। जेके मोनोग्राम्स में पेंडल ठहंदा आहिनि, हा जीअं के बि नाला हुजनि, भई RS आहे या ॿिनि नालनि खे कंबाइन करे हा उनखे डिज़ाइन करे उन में अलॻि अलॻि इफेक्ट्स ॾींदा आहियूं, जहिड़ी ग्राहक जी टेस्ट आहे त उहा ॾाढी फेमस पई थी थिए ऐं ग्राहकनि खे ॾाढी पसंदि थी अचे। ओके दोस्तों श्री राजेश लालचंदानी जी पोयनि 30 सालनि खां ज्वेलरी जे प्रोफेशन में इन्वॉल्व आहिनि ऐं हिननि 30 सालनि में घणा ई बहितरीन डिज़ाइन्स प्रिपेयर भी कया आहिनि। अचो त हिकु नज़र कयूं हुननि जे प्रिपेयर्ड डिज़ाइन्स ते। ब्यूटिफुल एंड रेयर कलेक्शन। सर ही कलेक्शन ॾिसण खां पोइ मुंहिंजे ज़हन में हिकु सवाल हली रहियो आहे त तव्हां पोयनि 30 सालनि खां हिन प्रोफेशन में इन्वॉल्व आहियो ऐं तव्हां घणा ई बहितरीन डिज़ाइन्स प्रिपेयर भी कया आहिनि, त जॾहिं तव्हांजो ही प्रिपेयर्ड कोई डिज़ाइन तव्हांजो ही कोई कस्टमर पाए करे तव्हांजे ही साम्हूं ईंदो आहे त तव्हांखे छा फील थींदो आहे? हिकु अलॻि सुकून मिलंदो आहे या त हेतिरा साल पहिरियों जी ठहियल ज्वेलरी हा अॼु बि हुनजी उहा ई ब्यूटी क़ाइमु आहे, जी अॼु बि ओतिरो ई माण्हुनि खे पसंदि थो अचे जो पाए करे पाण सां गॾु था रखनि पिया।
ऐं उन्हनि जो संतोष असांखे हिकिड़ो अलॻि सुकून फील कंदो आहे, Yeah. ॾाढो सुठो लॻंदो आहे। Satisfied and happy. या बिल्कुलु। ऐं हाणे ही सवाल जेको कला ऐं कलाकार सीज़न 2 जो पेटेंट क्वेश्चन आहे, हिन जो आंसर तव्हांखे मूंखे सिर्फ़ 5 वर्ड्स में ॾियणो आहे। ऐं मुंहिंजो सवाल आहे त हू इज़ राजेश लालचंदानी। राजेश लालचंदानी केरु आहिनि इन 5 वर्ड्स? राजेश सी लालचंदानी हा, माना क्रिएशन, ओके क्रिएशन इन एवरी फील्ड। ओके ओके सर, ही सवाल मां ज़रूर करणु चाहींदसि त हिन प्रोफेशन में सेटल थियण में तव्हां कहिड़ा चैलेंजेस फेस कया आहिनि या फेस करे रहिया आहियो? डिज़ाइनिंग त ॾाढो फेवरेट सब्जेक्ट आहे, जी ग्राहक खे क्रिएटिव शयूं ॾियणु, पर गॾु चैलेंजिंग ईअं आहे त ग्राहक हमेशह उतावड़ो हूंदो आहे, राइट। पेशेंस कोन्हे को। हा, जेकॾहिं पेशेंस हुजे त असां हुनखे सुठी क्रिएशन करे ॾेई था सघूं पिया, नई टाइप जी ज्वेलरी ठाहे था ॾेई सघूं। न त रेडीमेड प्रोडक्ट्स ब्रांडेड ज्वेलरी वठो जाम त आहिनि ई आहिनि एवरीवेयर, हा, पर जेकॾहिं ग्राहक खे पेशेंस हूंदो जी त उनजी प्रॉपर क्रिएशन असां करे सघंदासीं, उनमें गॾु ड्यूरेबिलिटी बि ईंदी, बजट बि सही रहंदी, हा। ऐं ॿियनि खां अलॻि ॾिसण जो जेको पैशन आहे कंहिंखे बि, हा। उहो असां प्रॉपर उनखे क्रिएट करे ॾेई सघंदा आहियूं। डेफिनेटली हिते त मां बि तव्हां खां ही अग्री ही कंदसि त पेशेंस डेफिनेटली ज़रूरी आहे। जी जी। ऐं सर, हिते मां तव्हां खां ही क्वेश्चन भी ज़रूर करणु चाहींदसि त डिज़ाइनर ज्वेलरी या कस्टमाइज्ड ज्वेलरी में ऐं रेडीमेड ज्वेलरी में छा डिफरेंस आहे? जीअं मां तव्हांखे पहिरियों ॿुधायो त जेका बि रेडीमेड ज्वेलरी हूंदी आहे एवरीवेयर सभिनी हंधि हूंदी आहे, कुझु 19वीं हूंदी आहे, हा, पर जेका ख़ासि तव्हांजे लाइ डिज़ाइनिंग कई वञे, जंहिंजे लाइ बि स्पेसिफिकली जंहिंजे लाइ असां उन लाइ डिज़ाइन था कयूं पिया, त उनजो हिकिड़ो नशो ई ॿियो हूंदो आहे। ओके उन लाइ जेका क्रिएशन तव्हांजी चॉइस में, तव्हांजी बजट में जीअं तव्हां चाहियो था उन नमूने ठही सघंदी। जेको कलर तव्हां चाहियो, जी। रोज़ गोल्ड खपे, वाइट गोल्ड खपे, जी। या नंग खपनि, बुढ़ा न खपनि, जेको कुझु तव्हांजे मन में आहे असां उनखे प्रॉपर डिज़ाइन करे 100% संतोष ॾेई था सघूं पिया। जेको रेडीमेड ज्वेलरी में, ब्रांडेड ज्वेलरी में फिक्स हा। आहे, जेको आहे उहो ई वठिणो आहे, केॾी महिल बजट सां बि समझौतो करिणो पवंदो आहे, ओके संतोष न बि थींदो आहे, पर काम चलाऊ थींदो आहे। हा, त डिज़ाइनिंग हिकिड़ी पंहिंजे पाण में हिकिड़ो पैशन आहे, जी बिल्कुलु, जंहिंखे बिल्कुलु अलॻि खपे, भई मां कुझु दुनिया खां अलॻि ॾिसणु अचां, हा, त उन लाइ उनजे लाइ डिज़ाइनिंग कस्टमाइज्ड बिल्कुलु कस्टमाइज सभिनी खां बहितर आहे। ओके। या सर, समय सां गॾु बिज़नेस में कॉम्पिटिशन वधी रही आहे, बिगर ब्रांड्स मार्केट में एंटर थी रहियूं आहिनि, ऐं द रीसेंट वन इज़ GST जो इम्प्लीमेंटेशन। त अहिड़े सर्कमस्टांसिस में तव्हांखे तव्हांजो फ्यूचर छा थो ॾिसणु अचे? फ्यूचर त सुठो ई आहे, डिज़ाइनर आहियूं, क्रिएट कंदा रहंदासीं। बाक़ी GST आहे उहा त गवर्नमेंट जी ज़रूरत आहे, हा, ऐं टैक्स ॾेई करे जेकॾहिं देश जो भलो थिए थो पियो हा, त असां हुन सां गॾु आहियूं। बाक़ी तकलीफ़ त आहे, आहे, नई नई काई बि शइ इम्प्लीमेंट करण में जी। तकलीफ़ थींदी आहे। बाक़ी फ्यूचर त सुठो ई सुठो आहे, ई आहे, केतिरी बि ब्रांड्स अची वञनि, पंहिंजी जेका क्रिएटिविटी आहे जी। हुन ते असांखे भरोसो आहे, जी। त अॻिते बि ग्राहक असांजो संतोष मिलंदो ई उन्हनि खे, त ज़रूरु डिज़ाइनिंग त कराईंदा ई कराईंदा, उनजो अलॻि पंहिंजो नशो आहे। डेफिनेटली। सर, अहमदाबाद जे अलावा भी तव्हांजा कस्टमर्स हूंदा? जी जी, ग्राहक त जितां जितां ईंदा आहिनि, हा, जाम, जीअं असां हिते अहमदाबाद, बॉम्बे, हा। बड़ौदा, जेके बि सिंधी जितां असांजा कस्टमर जिते जिते नालो ॿुधनि था पिया, हा। ॿाहिरां दुबईअ खां, हा, हा, स्पेन खां, केॾी महिल अमेरिका खां, लंडन, जेके बि हिते जुड़ियल आहिनि, जी। अहमदाबाद ईंदा कैंप तरीक़े सां असां वटि ईंदा आहिनि, त ज्वेलरी और जेॾी महिल डिज़ाइनिंग ॾिसंदा आहिनि त जी। वरी वरी अचण जी हुननि जी तमन्ना थींदी आहे, Definitely. ऐं ईंदा रहंदा आहिनि। डेफिनेटली। ओके। त सर, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे, त छा तव्हां तव्हांजा प्रोडक्ट्स ऑनलाइन भी सेल करे रहिया आहियो? ऑनलाइन जो अञा शायदि ज्वेलरी जे बिज़नेस में एतिरो वधीक पकड़ कोन्हे का, Okay. छो जो कीमती धातु आहे, हा, त हर कोई उन ते जल्दी बिलीव नथो करे पियो। जी। बाक़ी बदलंदड़ वक़्त सां ईंदड़ टाइम में जी। ज़रूरु वेबसाइट बि ठाराईंदासीं, ऐं सोशल मीडिया त Definitely आहे। ज़रूरी आहे, हा। अॼुकल्ह उन खां सवाइ अॻियां वधणु ॾाढो ॾुखियो थी पवंदो। बिल्कुलु, इट प्लेज एन इम्पोर्टेंट रोल हा एक्चुअली। जी जी। या सर, अॼु जी यंग जनरेशन स्पेसिफिकली गर्ल्स ज्वेलरी डिज़ाइनिंग में वधीक इंटरेस्ट वठी रहियूं आहिनि, त तव्हां हुननि खे कुझु स्पेसिफिक मैसेज ॾियणु चाहींदा? बिल्कुलु, उन्हनि खे ॾाढी सुठी फील्ड हा। आहे, ऐं जीअं अॼु वक़्तु वधे पियो थो, ज्वेलरीअ जी माण्हूअ खे क्रिएशन खपे, त वॾियूं वॾियूं ब्रांड्स आहिनि, उहे बि उन्हनि खे पाण वटि सुठी जॉब ॾियनि थियूं, सुठी सैलरी मिले थी, जी। या कोई बि कस्टमाइज़ ज्वेलरी ठाराइण अचे थो त उन्हनि खां जॉब ते कमु करे उन्हनि खे सुठो पेमेंट मिले थी पई, जी। त कमाईअ सां गॾु पंहिंजो तमन्ना पूरी करणी बि आहे। इहे हिकिड़ो सेल्फ सेटिस्फेक्शन आहे, हा। हे कमाइण खां वधीक उन में ॾाढो मज़ो ईंदो आहे। त
त उन्हनि खे जेकॾहिं जंहिंखे शौक़ु आहे त उनखे ज़रूरु हिन में अचणु खपे खपे। ऐं ॾाढी सुठी फील्ड आहे ओके रोज़ क्रिएटिविटी थिए थी हुन सां मन खे हिकिड़ो अलॻि सुकून थो मिले डेफिनेटली ज़रूरु अचणु खपे या सर जेतिरी मूंखे ॼाण आहे त ज्वेलरी डिज़ाइनिंग जे अलावा तव्हां रिसेंटली चर्चा में आयल सिंधी फिल्म वरदान जे प्रोडक्शन में भी इन्वॉल्व आहियो जी त ही डाइवर्जन कीअं थियो मां गुज़ारिश कंदसि त तव्हां असांखे हिन जे बारे में प्लीज़ कुझु डिटेल में ॿुधायो ॾिसो जीअं तव्हांखे मां पहिरीं ॿुधायो सिंधियत सां असांजो प्यार जग ज़ाहिर आहे हा त उन सिंधियत सां ई जुड़ियल हुआसीं जी ऐं सिंधी फिल्मुनि खे प्रोत्साहन असांजा नरेश भाई उदाणी जेके नया डायरेक्टर आहिनि हा उन्हनि जे पहिरियों ॿिनि टिनि पिक्चरुनि में मां स्पॉन्सरशिप ॾिनी ओके इन नमूने उन्हनि सां जुड़ियुमि जी त उन्हनि जो नेचर मूंखे ख़बर पई सुठियूं पिक्चरूं समाज खे सुठो मैसेज मिले थो हा प्लस उन्हनि वटि हिकिड़ी थीम हुई जंहिंजी उन्हनि मूंसां ॻाल्हि कई हा त हिकिड़ी साम्हूं खां हली करे मां उन्हनि खे उन्हनि जे जनम ॾींहं ते वाह। हिकु गिफ्ट ॾेई करे वाह। उन्हनि खे मां चयोमानि भई तव्हां असांजे लाइ पिक्चर डायरेक्ट कयो जी त मां प्रोड्यूस करण लाइ तयारु आहियां अहिड़े नमूने ओके सर बेसिकली त तव्हां ज्वेलरी डिज़ाइनिंग ऐं ज्वेलरी जे प्रोफेशन में पोयनि 3 सालनि खां इन्वॉल्व आहियो ऐं तव्हां वरदान मूवीअ जा प्रोड्यूसर बि आहियो त व्हाट इज़ द डिफरेंस बिटवीन बोथ दीज फील्ड्स ऐं तव्हांजो एक्सपीरियंस छा रहियो जनरली असांजो कमु ई आहे क्रिएटिविटी हा जीअं मां चयोमांव असां डिज़ाइनिंग में बि प्रॉपर बिल्कुलु 100% संतोष ते अहिड़ो कमु कंदा आहियूं हा त फिल्म लाइन में बि असां ईअं ई ॾिठो हुनमें नवां नवां एफर्ट्स ॾिना हा सुठा गाना दर्शक जी हर ख़्वाहिश खे पूरो करणो जी हुनमें सुठो मैसेज बि हुजे त जीअं उहो सुठो गहणो ठही करे तयारु थींदो आहे तीअं फिल्म खे बि असां अहिड़ो रंग ॾिनो जी जीअं सभिनी खे पसंदि आई जी सभिनी ॾिठी सभिनी जे साम्हूं आहे जी बिल्कुलु त ॿई फील्ड्स हिकु जहिड़ियूं आहिनि ॿई क्रिएटिविटी आहिनि ओके या ऐं सर हिते मां ही बि तव्हां खां ज़रूरु पुछंदसि त सिंधी आर्ट इंडस्ट्रीअ जो या सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ जो फ्यूचर तव्हांखे छा थो ॾिसणु अचे आर्ट जो फ्यूचर हमेशह ब्राइट आहे जी सिंधीअ जो सिंधी फिल्म इंडस्ट्रीअ जो फ्यूचर जीअं असां हींअर रिसेंटली पिक्चर लॉन्च कईसीं जीअं रिलीज़ थी दिल्लीअ वियासीं उते बि असांखे इनाम मिलिया सुठो सभिनी माण्हुनि जो जेको असां प्रोत्साहन पिया ॾिसूं हा हींअर सिंधियुनि में हिकिड़ो नओं जोश पैदा थियो आहे हा सिंधी पिक्चरुनि जे लाइ 100 सालनि जा ॿुढा बि गॾिया ओके असांखे वॾी उमिरि जा जिन असांखे एॾो भाकुर पाए करे वाधायूं ॾिनियूं जी भई तव्हां एॾी सुठियूं पिक्चरूं ठाहियो था जी तारीफ़ूं मिलियूं त इन सां लॻे थो भई सिंधियुनि खे ॾाढो नओं उत्साह आहे जी ऐं ठाहिणु खपे आर्ट सां ई इन सां ई असांजी भाषा बि ज़िंदा रहंदी जी जी बिल्कुलु इहो हिकिड़ो ज़रियो आहे Definitely. समाज खे सिंधियत सां जोड़ण जो या ज़रूरु ॾाढो सुठो फ्यूचर आहे ओके या सर हूअं त ही कन्वर्सेशन्स नेवर एंडिंग आहिनि पर वक़्त जी पाबंदीअ जे करे अंत में मां तव्हां खां ही ज़रूरु पुछंदसि त सिंधियत खे बचाइण जा सिंधियत खे प्रिज़र्व करण जा जेके ऐं जहिड़ा बि एफर्ट्स अॼुकल्ह थी रहिया आहिनि छा हू काफ़ी आहिनि काफ़ी त कोन्हनि खे यस कुझु अञा हिन में ज़रूरत आहे वधीक ध्यानु ॾियण जी जी असांजी यंग जनरेशन जेका हिन खां हा, परियां थी थींदी वञे एग्ज़ैक्टली हा शायदि उन्हनि खे पंहिंजी सिंधियत सां प्यार हुजणु खपे ख़बर हुजणु खपे त असां सिंधी आहियूं त असांजो मान छा आहे जी असां पंहिंजे जड़ सां जुड़ियल हुजणु ज़रूरी आहे हा सिंधियत आहे त असां आहियूं जी असांखे जेके नौजवाननि खे मैसेज ॾियणु चाहींदुमि जी त उहे सिंधियत सां जुड़नि सिंधी ॻाल्हाइनि घरनि में ऐं आत्मा सां हुनखे पंहिंजो पाण खे फ़खुरु थिए त भई मां सिंधी आहियां जी। फॉर्मली न हा भई ज़रूरी आहे मथां बोझ नथो पए हा। पियो सिंधी ॻाल्हाइण सां हुननि खे जेॾी महिल फ़खुरु महसूसु थींदो हा। उहो ॿियनि खे पाण सां जोड़नि पंहिंजे ग्रुपनि खे जोड़नि भई सिंधीअ में ॻाल्हायो सिंधीअ में ॻाल्हायो त हिन सां हिकिड़ो माहौल ठही वेंदो ऐं ॾाढो सुठो असांखे बि सुठो लॻंदो सिंधियत जो वरी नओं शान मान वधंदो जी बिल्कुलु या सर तव्हांजो प्रेशियस टाइम कढी करे असांजे स्टूडियो में पधारिया ऐं तव्हांजा एक्सपीरियंसिस शेयर कया थैंक यू सो मच माय प्लेजर थैंक थैंक यू दोस्तों प्रोग्राम समाप्त कंदे कंदे मां हर सिंधीअ खे ही डेफिनेटली चवणु चाहींदसि त सिंधियत खे बचाइण सिंधियत खे प्रिज़र्व करण असांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे पर सिर्फ़ सिंधी ॿोली अमर रहे चवण सां सिंधियत कोन प्रिज़र्व थींदी अचो त मिली करे कुझु अहिड़ा प्लेटफॉर्म्स क्रिएट कयूं जिते हुजनि सिर्फ़ सिंधी ऐं सिंधियत अचो लेट्स जॉइन हैंड्स टुगेदर एंड सेव सिंधियत तव्हांखे अॼु जो असांजो ही एपिसोड कीअं लॻो ॼाणण जो इंतज़ारु रहंदो तव्हांजा फीडबैक्स असांखे ईमेल था करे सघो हिननि ईमेल आईडीज़ ते sindhitv@gtpl.net sindhitv@yahoo.com तव्हांजा फीडबैक्स असांखे व्हाट्सएप बि था करे सघो हिन नंबर ते 8849423398 हिन प्रोग्राम जो सिलसिलो हीअं ई हलंदो रहंदो ऐं तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी ईंदड़ हफ़्ते हिकिड़े नए कलाकार सां तेसिताईं इजाज़त ॾियो नमस्कार।